अॼु मां डप खां वधीक दिलदारी बारे में ॻाल्हाइणु चाहियां थी। प्रभु जाम वक़्तु असां सां गॾु हूंदा आहिनि, इहो ॾेखारींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां असांखे इहो करणु खपे, असांखे ॻाल्हाइणु घुरिजे हुननि सां, माण्हुनि खे छा न करणु खपे ऐं इन जे बारे में कि हुननि खे छा करणु खपे। हक़ीक़त त इहा आहे कि असांखे छा करणु खपे। गैलेशियंस 5:16 जे मुताबिक़ आत्मा जे मुताबिक़ हलणो हुजे ऐं बंधण जी लालच न हुजे, कॾहिं बि पूरो न कंदो आहे। इन करे अगरि तव्हां सही ॻाल्हियूं सोचींदा त तव्हां सही ॻाल्हियूं लाइ जीअण शुरू करे छॾींदा। अगरि तव्हां न सोचींदा त उहो तव्हांजे लाइ इस्तेमालु न थींदो। प्रभु जंहिंजे लाइ तव्हांखे इस्तेमालु करे थो, हिमत ॾिए थो, हौसलो ॾिए थो। अगरि तव्हां हिन जे बारे में न सोचींदा त तव्हां लाइ सुठो न हूंदो। महिमा ऐं सुठी ॻाल्हियूं करण लाइ पोइ तव्हांखे सिखणो आहे, अॻियां वधणो आहे, अॻियां वधणो आहे, अॻियां वधणो आहे ऐं प्रभु जेको चए थो उहो तव्हांखे करिणो आहे। तकलीफ़ कॾहिं बि न थींदी। ईअं न आहे कि तव्हांखे कॾहिं बि डपु न लॻंदो आहे, पर तव्हांखे एतिरी दिलचस्पी थींदी आहे दिलेर थियण में ऐं दिलेर ज़िंदगी जीअण में जेको प्रभु चाहे थो कि तव्हां जियो। कि डपु तव्हांखे हुन खां बि वधीक ॾिजी वेंदो आहे। पर छा कयां, मुंहिंजी शख़्सियत ई अहिड़ी आहे। प्रभु यीशु खां पुछियो उहा कहिड़ी शख़्सियत आहे। हुन खे चयो कि वञ, मां तोसां गॾु हमेशह रहंदमि, हुते हमेशह रहंदमि जिते माण्हू वेंदा। तोखे हुनजो मार्गदर्शन करिणो आहे, तोखे अॻियां वधणो आहे हुननि जे द्वारा। नाएं नंबर में मूंखे हे वचन हेॾो वणंदो आहे जेको 15 आहे, जंहिंजे निवास में जेके सजी जो तबू थी चवणु चाहियां मां त उहो आहे कि तव्हां बदिलाव कयो, पंहिंजे जीवन में बदिलाव कयो। इसराइल जंगल में वेंदा बि हुआ, यात्रा कंदा हुआ ऐं उन तंबूअ खे खणी करे साण वेंदा हुआ जेको हुननि सां सभाजे हूंदो हुयो। तंबू उते प्रार्थना कंदा हुआ ऐं मूंखे उहो जाम वणंदो आहे। मां इहो जाम पसंदि कंदी आहियां। हुन जे बग़ैर किथे वञण जी कोई बि ज़रूरत न आहे, काई कोशिश न आहे। असांजो हाल केतिरो सुठो थींदो अगरि असां बि। छा तव्हांखे नथो लॻे हीअं थियणु खपे ऐं हिन सां सभु सुठो थींदो? हे ना सम्झ माण्हुनि खे ख़बर न आहे कि अगरि हे कामयाबु थी वेंदा त कहिड़ी मुश्किल न अचणी आहे ऐं उची वेंदा हिन मां। छाकाणि प्रभु किथे बि वञण वारो न आहे। असांखे प्रभुअ जी ज़रूरत आहे। हुते हिकु बदिलाव हुजणु जेको तंबू में हुयो ऐं उहो बादल हुआ प्रभु जी मौजूदगी में। शाम जो निवासियो हुयो ऐं भंडार जो टाइम हुयो। सुबुह ताईं नज़र ईंदो हुयो, मतिलबु ॾींहं जो बादल नज़र ईंदा हुया ऐं राति जो भय नज़र ईंदी हुई। जॾहिं बादल तंबू ते खणी ईंदा हुया, इस्तेमाली हलंदा हुया ऐं हुन तरफ़ बदिलाव थींदो हुयो। इसराइली पंहिंजो डेरो हुते विझंदा हुया। असल में तव्हांखे हेॾी घणी ॻाल्हियूं आहिनि, उहे मां पढ़ी करे ॿुधाइण वारी आहियां, छाकाणि त मां ॿुधो आहे ऐं मां ॿुधाइणु चाहियां थी। जॾहिं बदिलाव थींदो आहे ऐं उहो हलंदो आहे ऐं जंहिं महिल हलंदा आहिनि बादल बि ऐं उहो हुन ते बि रहंदा आहिनि, पर जाम दफ़ा बदिलाव ईअं थींदो आहे अधु राति जो हुनखे बि हलंदे हलंदे अधु राति जो उथी करे सफ़रु करिणो पवंदो आहे। घणाई दफ़ा हुनखे उते वञिणो ई हूंदो आहे, पर बादल हलंदा ई न आहिनि। तव्हांखे हिन करे छॾे करे वञणु न मिलंदो आहे छाकाणि की तव्हांखे न वणंदो आहे। तव्हांखे हिन करे कोई रिश्तो तोड़ण लाइ मिलंदो न आहे छाकाणि त तव्हांखे तकलीफ़ थींदी आहे ऐं तव्हांखे न वणंदो आहे। उहो ई साॻियो ई गिरजो हुयो जंहिंजे बारे में कल्ह राति जो मां ॻाल्हायां पई, जिते मां ॿुधायो हुयो कि असांजा वचन अंश बदंदा आहिनि। मूंखे गिरजे में वञिणो आहे। मूं वटि उहो करण जी इजाज़त न हुई। हे गिरजा हुआ ऐं हुननि खे बि उहो सेवा करणी हुई। पोइ निकिरमि पिया ऐं त पोइ हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि हुई जंहिं महिल प्रभु मुंहिंजे लाइ कुझु सुठो कयो हुयो ऐं मूंखे उहो कीअं मिलियो। प्रभु मुंहिंजे लाइ उहो सभु कयो जेको हुननि जे लाइ उहो ज़रूरी हुयो।
पर इहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे जंहिं महिल माण्हू सभु इहो कोशिशि कंदा आहिनि कि जंहिं महिल उहो साम्हूं वारनि खे ईअं लॻंदो आहे त हुन खां पोइ मां सिखणु शुरू कयो दुष्ट आत्मा जे बारे में। उहो कीअं हूंदी आहे दुष्ट आत्मा जे हक़ ते। तॾहिं दुष्ट आत्मा असांखे फटकारींदी आहे ऐं बहितर थींदी आहे, मुंहिंजो मतिलबु ईअं थियो ऊअं थियो ईअं थियो, मां चवां थी मां रोज़ु ईअं कंदी आहियां। हुन मां ॿाहिरि निकितसि ऐं मां मंच ते अची करे शिक्षा ॿुधी ऐं उहो ग़लति हुई। इन करे जल्दी असांजे नाले गिरजे जे अख़बार में घुमी वियासीं, ग़ाइबु थी वियासीं। इन अख़बार में ॿुधाईंदा हुआ कि हर हफ़्ते में केतिरा। पोइ असांखे इहे ॻाल्हियूं ॿुधणियूं हुयूं जीअं जेको हूंदो आहे। पोइ उहो कीअं हुयो। मां चाहियां थी कि तव्हां इहो सम्झो। मां चाहियां पई कि इहो सभु मां छॾे ॾियां, पर प्रभु चयो न, तूं नाराज़ न थी। तव्हां हिन करे नथा वञो छाकाणि तव्हां नथा वञो, तव्हां इन करे वञो था छाकाणि त प्रभु तव्हांखे वञणु चाहे थो। उहो मुंहिंजे लाइ जाम मुश्किल आहे। शरीर जाम शयुनि द्वारा मरंदो आहे हिकु हिकु शइ ते। थोरो सोचियो, असां हर हफ़्ते हुते वञी करे वेहंदा आहियूं ऐं पोइ चवंदा आहियूं प्रभु असांखे चए थो वञो 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 वञो। असां अख़बार सिकंदासीं, असांजो हुन में नालो हूंदो आहे। हुन खां पोइ इहा बि हिकु ॻाल्हि आहे। हिकु गिरजे में हुयमि ऐं हुननि मूंखे चयो ऐं प्रभु हली विया। हुननि मूंखे चयो तुंहिंजो कोई कमु न आहे। मूं पुछियो छो कोई कमु न आहे? मां हिन गिरजे जी हिकु ज़रूरी हिसो आहियां। हुननि चयो मां नथो चाहियां कि तूं मंच ते वेही करे उन भाई खे सिखंदी रहे हमेशह। मां तोखे चवां थो कि तूं प्रभावित थींदी आहीं ऐं मां चाहियां थो तूं हुते वञे। हिन करे तव्हांखे ॿियनि और वञणु न मिलंदो छाकाणि त जॾहिं बादल हलंदा तॾहिं तव्हां हलंदव ऐं उहो हुते बीहंदा जॾहिं तव्हां बीहंदव। हाणे मूंखे ख़बर न आहे कि तव्हां माण्हुनि में कहिड़ी नज़र हूंदी आहे। तव्हां कोई अहिड़ी शइ खां परे वञण जो फ़ैसिलो कयो हूंदो जंहिंमां तव्हां तंग थी विया हूंदा। उहो पोइ तव्हांखे ख़बर पए थी ते बादल हुते ई बीठा आहिनि, तव्हांखे हुते ई बीहणो पवंदो ऐं तव्हां ख़ुशि थींदा। प्रभु चाहे थो कि तव्हां हुते बीहो, मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं ॿी ॻाल्हि त इहा आहे कि उहो चाहिनि पिया कि तव्हां हुते पुठियां वञो ऐं सिखियो कि हुननि जे पुठियां छा थींदो आहे। उते ई बीठा हुजो, उहो अनुभव कयो, उन्हनि जी चालबाज़ी। हिकु हिकु करे माण्हू हुते निकिरंदा विया ऐं हुननि ॾिठो निकिरा। असल में मां जाम कुझु सिखियो। ध्यानु ॾिजो, घणा ई हफ़्ते प्रभु असांखे इहो ध्यानु ॾियारींदा आहिनि जेकी ग़लति शइ हूंदी आहे, ग़लती हूंदी आहे, ग़लति तरीक़े सां हूंदी आहे, उहो कीअं हूंदी आहे। छा हिते कोई ज़िंदो आहे? जॾहिं बादल हलंदा तॾहिं तूं कंदे तूं हुते बीहने, न त बादल बि रहंदा ऐं तूं बि हुते रहंदे। इहो पसंदि आहे असां उन संदूक खे हिकु नए ठेले ते रखूं। आयात 17 ते हलूं था, असां वरी शुरू कयूं था। उहो जॾहिं जॾहिं बादल तंबूअ ते हलंदा आहिनि हुन जी वेंदा आहिनि। इसराइली हलंदा हुआ ऐं जाते बादल बीह रहंदा हुआ उहो हुते बीह रहंदा हुआ डेरो जमाए करे। यहोवा जे चवण ते ई इसराइली भॼी वेंदा हुआ ऐं उन्हनि जे चवण ते ई डेरो जमाए करे वापसि ईंदा हुआ ऐं जाम ॾींहंनि ताईं बादल बीह रहिया हुआ, घर निवासी न वेंदा हुआ। तॾहिं इसराइली यहोवा जी आज्ञा मञींदा हुआ ऐं हुते ई कान वेंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं बादल शाम खां पोइ सुबुह ताईं रहंदा हुआ। ॾिसो हाणे हुननि जो सामान कयो ऐं कीअं वरी वञी करे उहो वक़्तु थींदा हुआ। उहो जॾहिं सुबुह जो उथंदा हुआ तॾहिं हलंदा हुआ। थोरो सोचियो हुननि जो छा हल थींदो हूंदो। मां नथी मञां कि उहो तंबू संभालणु जंहिंमें उहे रहंदा हुआ ऐं उहे सभु बासणनि खां बि खणी करे वेंदा हुआ।
मूंखे नथो लॻे कि हेतिरो सभु खणी करे इहो आसान हूंदो हुयो। तव्हांखे कीअं लॻंदो आहे? छा तव्हां जंगल में गुज़ारींदा पंहिंजा 8 सां ऐं या ॿियो कुझु तव्हां वटि हूंदो आहे? अगरि तव्हां वटि हिकु तंबू हुजे हा ऐं तव्हांजे सॼे सामान सां गॾु उहो तव्हांखे कोई इजाज़त वठणी हुजे, सोचणो हुजे, तव्हांखे छा सोचींदा? इहो छा महसूसु कंदा? मां हिते रहां? प्रभु, मां हिते रहण जी सोचां पियो, पोइ बि हलूं था, वरी तव्हांखे बीहणो बि पवंदो ऐं पोइ तव्हांखे लॻंदो। मां जाम सोचियो देव ऐं मुंहिंजे सफ़र जे बारे में, पंहिंजे जीवन जे बारे में, पर ख़ासि सेवकाई कई आहे। उमेद कयां थी कि अॼु मुंहिंजे जज़्बातनि सां महसूसु कंदा हूंदा। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी मां हिते कीअं पहुती आहियां, मूंखे ख़बर न आहे। हिन जे अलावा ऐं पोइ कॾहिं कॾहिं छाकाणि त तव्हांखे इहो करिणो पवंदो आहे, उहो कुझु कमु जॾहिं प्रभु तव्हांजे पुठियां करण जी कोशिशि कंदा आहियो। हिकु ॻाल्हि यादि रखो, अगरि तव्हां हिकु फ़ैसिलो कयो आहे कि तव्हांखे ॿियनि माण्हुनि लाइ फ़ैसिलो करिणो आहे ऐं पाण खे ॾियणो आहे, तव्हां वधीक करे कुझु कमु आज़माईंदा आहियो। तव्हां प्रभु खे पंहिंजो जीवन लाइ भविष्य हासिलु कंदा आहियो। तव्हांखे ख़बर पवंदी आहे कि तव्हांखे छा ख़ुशी ॾिए थो, तव्हांखे छा करणु खपे, पर तव्हांखे निर्भोर थियणो हूंदो आहे। तव्हां निर्भोर थींदा आहियो। अॻियां वधी करे ख़बर कयो कि प्रभु सां गॾु असांजो सफ़र केतिरो सुठो हूंदो आहे ऐं केतिरो आसान हूंदो आहे। अॼु मां तव्हांखे निर्भोरता चुनण लाइ चवां थी। अगरि तव्हां हिन जे तरफ़ हलंदा, असां सिखंदासीं कि जॾहिं प्रभु असांखे सेखारे थो मुड़जी करे, उन जे लाइ इहो आहे कि असां जंगल में इसराइल जी हिदायत करे करे वञी करे इहो ॾिसूं था। डप जे द्वारा कमु न करे सघिबो आहे। डपु असांजे जीवन जो दुश्मन हूंदो आहे ऐं दुश्मन लाइ दरवाज़ा खोलींदो आहे। असांखे विश्वास रखणो आहे। डपु असांजे अंदरां पैदा थींदो आहे, असांजे अंदरां जनम वठंदो आहे। विश्वास असांजे दिलि मां निकिरंदो आहे। मां जाम वक़्तु इहो सोचींदी आहियां ऐं सेखारींदी आहियां कि महसूसु थींदो आहे सभु कुझु असांजे ख़िलाफ़ु हूंदो आहे, मूंखे ख़ाली किथे वञिणो आहे। शांति थी करे मां इहो सोचींदी आहियां कि मुंहिंजे लाइ छा ज़रूरी आहे। मां हमेशह दिलि सां सोचींदी आहियां, दिलि में हमेशह विश्वास रखंदी आहियां। दिलि हमेशह सचो हूंदो आहे। अगरि तव्हां पंहिंजे दिलि खे आज़ादु करणु था चाहियो ऐं तव्हांखे हिदायत नथा ॾियणु चाहियो, कंहिं महिल मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां इहो छा थी कयां, कंहिं महिल मूंखे ईअं लॻंदो आहे कि मूंखे ईअं न करणु खपे। देव ऐं मां समर्पण कयो हुयो, सेवकाई शुरू कई हुई ऐं हुन प्रभु खे चयो हुयो कि पुठियां वेंदासीं ऐं पोइ माण्हुनि जे पुठियां न। उहो मूंखे सच में विश्वास आहे कि हिकु कारण इहो बि आहे असांजो हिते हुजण जो। जॾहिं असां हिते आयासीं, छाकाणि तव्हांजो भलो थींदो हूंदो, तव्हांखे प्यारु करण वारो मिलंदो हूंदो, तव्हां ग़लति रस्ते ते न वञी सघंदा। असल में इंसान असां ईअं ई हूंदा आहियूं, ठीकु आहे न? असल में असांखे सिखणो आहे कि असांखे प्रभु सां कीअं ॻाल्हाइणु खपे, कीअं मिलणु खपे ऐं असांखे छा करणु खपे। मूंखे उहो ॾाढो वणंदो आहे जेको यर्मिया 1:17 में लिखियो आहे। उन जे मुताबिक़ ईअं थींदो आहे, मूंखे ॾिसी करे ॾिजणो न आहे। ईअं न आहे कि तोखे हुन सां सामनो न करणो पए ऐं प्रभु तोखे चए थो कि मतिलबु हूंदो माण्हुनि जे नफ़रत सां तूं अॻियां न क़बूल थींदे। प्रभु तुंहिंजो रस्तो खोलींदो, बंदि न कंदो। ख़ाली बादल जे पुठियां वञो, प्रभु खे शुक्र कयो, प्रभु जी निर्भरता ॾिसो। वचन सॻ 3:6 में हिते आहे कि मां जाम वचन ॾेखारण वारी आहियां। असां सही चुनाव करण जे बारे में ॻाल्हायूं था। हे करण लाइ तव्हांखे पंहिंजी इच्छा जो इस्तेमालु करणो पवंदो। घणाई दफ़ा ईअं थींदो कि तव्हां चवंदव मां कंदसि जेका मुंहिंजे ख़िलाफ़ु चारो तरफ़ां वधी करे आया आहिनि ऐं हुन खे ज़रूरी डपु लॻंदो। ऐं हुन चयो, ऐं हिन माण्हुनि खे कंहिंखे ख़बर आहे कहिड़ा माण्हू आहिनि मञींदा आहिनि, हुननि खे डपु लॻंदो आहे। उन्हनि चयो कि मूंखे बिल्कुलु डपु न लॻंदो आहे, मां बिल्कुलु ॾिजण वारो न आहियां। इन जो मतिलबु न आहे कि तव्हां न कंदा। अॻियां हलां थी। वचन 27:3 में, भले फ़ौज बि मुंहिंजे ख़िलाफ़ु थी वञे त बि मां न ॾिजंदमि, भले ई मूंखे ख़िलाफ़ु लड़ाई शुरू थी वञे, हर हाल में मां अटल रहंदमि, हमेशह अटल रहंदमि।
मूं वटि हिकु सॼो न्यापो आहे निश्चित थियण ऐं निश्चित महसूसु थियण में। मां सच थी चवां, जाम दफ़ा जॾहिं मां हिते हूंदी आहियां, हमेशह न पर हमेशह निश्चित महसूसु कंदी आहियां अलाए हार्मोन्स जा कुझु गड़बड़ी हूंदी। ख़बर अथव कोई कारण आहे मां एतिरो निश्चित कान महसूसु कंदी आहियां, ओतिरो अभिषेक कान महसूसु कंदी आहियां, पर हे जाम माण्हू अजीब आहे। असांखे पंहिंजी जज़्बातनि सां द्वारा थियणा पवंदा आहिनि। पंहिंजे जज़्बातनि खे इहो करिणो पवंदो आहे जेको उहो चवनि था। तव्हां पंहिंजे चुनाव खे फ़ैसिलो करे द्वारा निश्चित कयो कि तव्हां महसूसु कयो त तव्हां निश्चित आहियो, हमेशह रहंदव ऐं निश्चित ई रहंदव। कोई आहे मूंसां गॾु। मूंखे ईअं लॻे थो कि अॼु जाम माण्हुनि खे हिन जी ज़रूरत हूंदी आहे। वचन 106 में यहोवा मूंसां गॾु आहिनि, मां न ॾिजंदी आहियां। उहो मूंसां गॾु आहे, माण्हू छा कंदो। यशायाह 12:2 में प्रभु मुंहिंजो कल्याण कंदो, मूंखे एतबार आहे। ईअं न कि महसूसु कंदमि, पर मूंखे एतबार आहे ऐं न थिरकंदमि, छाकाणि त प्रभु मूंसां गॾु आहे ऐं मुंहिंजे भले जो वचन जो विश्वास आहे। तव्हांखे ख़बर आहे बाइबल में अहिड़े घणेई माण्हू आहिनि जेके हद खां ॿाहिरि कढण आहिनि। उन्हनि जी जेका हालति हुते हूंदी आहे उहो टिकियल हूंदा आहिनि। उहो सभु चेलनि सां गॾु हुते पतरस में हुया जेका ॿाहिरि हूंदा हुया। हुननि जाम देरि कामयाबी मिली, आख़िर में उहो वधी विया ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे कि कुझु रीठनि जेका हुनखे ॾाढो वणियो हुयो। मां मञा थी कि भले तव्हां अॻियां वधी करे उहो कयो जंहिंजी कोशिशि कंदा आहियो, जेका प्रभु जी इच्छा मञींदा आहियो, ऐं तव्हां हमेशह ख़ुशि रहंदव। प्रभु खे उहो जज़्बो वणंदो आहे, निर्बलता न वणंदी आहे। अॻियां वधो ऐं चओ हमेशह कि प्रभु असां गॾु आहियूं। हुन ते विश्वास रखो, उहो जेको बि आहे हमेशह भरपाई कंदो रहंदो आहे। इसराइल जी सॼी सेना खे छॾे करे दाऊद कोई बि गलियुतियुनि सां लड़ण कान पियो वञे। असां वटि उहो पढ़ण लाइ वक़्तु न आहे जेको दाऊद चयो हुयो। काश असांखे ख़बर हुजे हा। तव्हां हे पढ़ो जेको आहे कि 17:32-50 में मां चवां थी उहो भाषण जेको दाऊद हुनखे सम्झायो ॾिनी करे जाम सुठो हुयो। उन चयो, तुंहिंजो सिर कटींदमि, तुंहिंजो मांस आसमान में पखियुनि खे खाराईंदमि, तूं पाण खे सम्झी न सघंदे, सभिनीनि खां वॾे प्रभु परमेश्वर के ख़िलाफ़ तूं आयो आहीं, तूं भलो ऐं खणी वञी करे न सघंदे। जाम दफ़ा तव्हांखे हिकु कमरे में घुसी करे हीअं निपटणु खपे शैतान सां। मूंखे ख़बर आहे कि तूं पाण खे छा थो सम्झे, पर प्रभु मुंहिंजे अंदरि ईंदो आहे, प्रभु मूंसां गॾु आहे, प्रभु मूंखे रोकींदो आहे, प्रभु मूंखे सेखारींदो आहे। मूंखे हे करिणो पवंदो आहे ऐं जाम दफ़ा अहिड़ा मौक़ा ईंदा कि तव्हांखे बि इहो करिणो पवंदो। इहो जाम ॾुखियो आहे, इहो मूंखे नथो वणे, इहो जाम ॾुखियो आहे। असल में प्रभु जे आज्ञा मञण जी कोशिशि कयां थी, पर माण्हू मूंखे, मां छा कयां? शायदि इन में प्रभु जी इच्छा हूंदी। मां तव्हांखे पकड़े करे इहो चवणु चाहियां थी कि इहो निर्भरता ॿाहिरि कढो ऐं तव्हांखे पकड़े करे हुन हिकु देश खे बचायो हुयो, हिकु देश खे, हिकु माईअ सॼे देश खे बचायो हुयो, छाकाणि त उहो कुझु अलॻि करण लाइ तयारु हुई। हुन जी योजना कान हुई ऐं उहो इहो पई चाहे। पर बाइबल में मुंहिंजा 3 पसंदि वारा माण्हू आहिनि, सदरक, मेशक ऐं अबेदनगो। मूंखे हे माण्हू जाम वणंदा आहिनि ऐं असां 1 मिंट लाइ हिननि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। दानियल 3:14 में लिखियलु आहे, उन्हनि टिनिनि खां इहो पुछियो हुयो कि तव्हां मुंहिंजे प्रभु जी प्रार्थना में कंदा आहियो, मुंहिंजी वठल सोने जी मूर्तीअ सां तव्हां इहो चवंदा आहियो कि तव्हां इहो छा था चयो? जोरीअ इहो पुछियो हुयो ॿियनि अखरनि खे, जीअं तव्हां ॾिसो। अगरि हाणे तव्हां तयारु थी वेंदा जॾहिं हे अखर ॿुधाईंदा, तॾहिं तव्हां
हिन वक़्तु केतिरी केर मां जेतिरी मूर्ति ठाहींदो उनखे पेर पोइ तब अचंदो। आयत 16 में सदरक मेशक ऐं अबेदनगो राजा खे चयो, हे नबूकदनज़र, हिन ॻाल्हि जे बारे में तव्हांखे कोई जवाबु असां सोचियूं नथा, तव्हांखे असल में सम्झायूं था। इन्हनि माण्हुनि इहो फ़ैसिलो कयो हुयो प्रभु जी आज्ञा मञींदा। उन्हनि फ़ैसिलो कयो हुयो भले ई कुझु बि थी वञे, तकलीफ़ूं अचनि, उहे हमेशह प्रभु जी आज्ञा मञींदा। हुननि जे लाइ हुनखे कोई बि क़ीमत चुकाइणी पए, उहे प्रभु जी आज्ञा मञींदा। हुननि चयो हुयो, हीअ चरियापत जी ॻाल्हि आहे, हिन खे असांजो जवाबु न ॾियणो आहे। आयत 17 में असांजो प्रभु जंहिंजी असां पूजा कंदा आहियूं उहो असां सां गॾु हमेशह हूंदो आहे, सुखी रहंदो आहे ऐं असांखे बचाईंदो आहे, शक्ति ॾींदो आहे, असांखे चवंदो आहे कि तव्हां अॻियां वधो। अगरि उहो कुझु चाहे थो त उहो कंदो, पर अगरि न त हे राजा, तोखे ख़बर हुजे कि असां तुंहिंजे देवताउनि जी पूजा न कंदासीं ऐं तोखे न मञींदासीं, तव्हांजी मूर्तियुनि खे पेर न पवंदासीं। तॾहिं राजा भड़की वियो, उन जे मुंहं जो रंग बदिली वियो। हुनखे गुस्सो अची वियो। उन आज्ञा ॾिनी कि ॿिन्हिनि खे वठी वञो, माण्हुनि खे घुरायो ऐं हुन इहो कयो कि 7 गुणा वधीक गरम करण लाइ भट्टीअ खे चयईं ऐं चयईं, हिते असांखे जाम संदेश मिलंदा, ख़ाली हिन लाइ तव्हांखे 1-2 सही चुनाव करणा आहिनि। हिन जो मतिलबु हे न आहे कि तव्हां दबाव में हुजो। जाम दफ़ा भट्टी गरमाइश थी वेंदी आहे, वधंदी वेंदी आहे। असां सोचींदा आहियूं कि हिन में कमु करिणो आहे कि न करिणो आहे। हालेलुया, मूंखे यादि थी अचे। आयत 20 में पोइ पंहिंजी सेना में हिकु ताक़त वारे माण्हू खे कई, सदरक मेशक ऐं अबेदनगो खे खणी करे भट्टीअ में विझ। ऐं तॾहिं टिन्हिनि भट्टीअ में विया ऐं पोइ उहे बि राजा जी आज्ञा जे मुताबिक़ हुनखे वधीक गरम करण लॻा। पर जंहिं महिल 3 माण्हुनि खे उहो खणी करे विझे पियो, हुन खां पहिरीं ऐं पोइ उहो पाण बाहि में सड़ी वियो, उहो माण्हू। ध्यानु ॾिजो, इहो सुठो आहे। आयत 23 में ऐं पोइ उन्हनि टिन्हिनि सदरक मेशक अबेदनगो खे विझी करे हुन में ॾिठो। तॾहिं राजा चयईं कि असां हैरान थी विया आहियूं, मुंझी विया आहियूं, इहो छा थी रहियो आहे? छा असां हुन हिन खां पुछियो, छा असां हिन में 3 माण्हू ई विधा हुया या कोई चौथो बि हुयो? मूंखे हिसो जाम वणंदो आहे। आयत 25 में पोइ राजा हुनखे चयईं, हाणे मूंखे नज़र थो अचे कि 4 माण्हू बाहि जे विच में आहिनि, उहे खुली करे घुमनि था, उहे ॿधल हुया। प्रभु असां सां गॾु हूंदो आहे। जाम दफ़ा भट्टीअ जो हिकु नंढो हिसो यात्रा करणी पवंदी आहे, ॾकणो न आहे। प्रभु असां सां गॾु हूंदो आहे, जिन खे असांखे आज़ादु थियणो आहे ऐं उहो भट्टी वेही करे हुन में मुक्ति मिलंदी आहे। मूंखे तव्हांखे जाम कुझु ॿुधाइणो आहे, पर हिन में इहा ॻाल्हि आहे कि हिन जो अंत ईअं थियो। ऐं जंहिं महिल उहो सदरक मेशक ऐं अबेदनगो खे ॿाहिरि कढियो, जंहिं महिल उहो ॿाहिरि निकिता, हुननि जे सर जो हिकु वार बि न निकितो हुयो, उहो न सड़ियो हुयो ऐं हुननि मां बांस बि न पई अचे। यादि रखो, तव्हां कामयाबु थियण वारा आहियो। जंहिं महिल तव्हांजी तकलीफ़ूं पूरी थींदियूं या हली वेंदियूं, तव्हां हमेशह बिल्कुलु बांस न ईंदी। मां अॼु शायदि तव्हांखे 500 दफ़ा चवण वारी आहियां, दिलेर थियो, दिलेर थियो। तव्हांखे कॾहिं बि डपण जी ज़रूरत न आहे। यादि रखिजो, प्रभु तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं अॻियां वधो। प्रभु तव्हां सां गॾु पुठियां हूंदो आहे। हिन वक़्तु हिन कमु करण में तव्हांखे अॻियां वधणो आहे। घणाई दफ़ा मुश्किल ईंदी आहे। मां गुज़ारिश कयां थी कि तव्हां सोचियो जॉयस मेयर मिनिस्ट्री जो हिसो ठहण जी। असां तव्हांखे जीवन जो हिसो ठहूं था, तव्हांजे लाइ रोज़ प्रार्थना था कयूं, तव्हांजो वचन ॿुधायूं था ऐं तव्हांखे मदद करण लाइ, कमु करण लाइ तयारु कयूं था, जंहिंजे लाइ प्रभु असांखे हिते सॾियो आहे। ऐं इन करे इन तरीक़े सां असां हिक ॿिए जा हिसेदार थी सघंदा आहियूं, जेको असांखे कयूं था। ऐं जिते असां वेंदा आहियूं, तव्हां बि असां सां गॾु हली सघंदा आहियो। हर माण्हू जंहिंजो सेवकाई द्वारा वचन थींदो आहे, उन जी आशीष थींदी आहे, तव्हांखे मिलंदी आहे। असांखे सच में तव्हांजी मदद जी जाम ज़रूरत आहे। मूंखे विश्वास आहे कि अगरि तव्हां असां सां गॾु परमेश्वर जो वचन ॿुधंदा ऐं बदलाव थींदो तव्हांजे जीवन में। प्रभु जी इच्छा आहे कि तव्हां असांजी मदद कयो, असां सां हिसेदार ठही करे। मां तव्हांजी महिरबानी
समझी सघां थी अगरि तव्हां असांजा हिसेदार थींदा आहियो। असां दिलि सां तव्हांजी क़दुरु कंदा आहियूं। हफ़्ते में 5 ॾींहं सॼो ॾींहुं असां हिते जाम दिलि सां आहियूं ऐं पूजा घर में वञी करे प्रार्थना कंदा आहियूं। असांजा भागीदारनि जी ज़रूरत आहे। जाम सुठो हूंदो अगरि तव्हां असांजा भागीदार ठही सघंदा आहियो। तव्हांजे जीवन में हिन तरीक़े सां प्रार्थना थियणु खपे। इन जे अलावा हर महीने तव्हांखे हिकु सुठी सिख्या मिलंदी। तव्हांखे असांजी मैगज़ीन मिलंदी। जाम सुठो हूंदो अगरि अहिड़ी शयुनि में तव्हां हिसेदार थींदा जेकी असां सां वॾी थींदी आहे। अगरि तव्हांखे सॼी दुनिया जे ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जी मदद करणी आहे, दिलचस्पी आहे, अगरि तव्हां भटकियल माण्हुनि खे सम्झो था ऐं हुनखे शुभ संदेश ॾियण जी प्रचार करण जी कोशिश था कयो ऐं तव्हां चओ था कि तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां प्रभु जी ॿुधो था। प्रभु तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं।